सामाइन सिलसिले शख्स ऐं अक्स में अॼु जंहिं लेखक ते हीअ लिखणी आहे हुनजो नालो आहे नसीम खल। सामाइन जदीद सिंधी कहाणी जी उमिरि लॻभॻि 125 साल जी आहे। शुरूआती कहाणीकारनि में नादिर बेग मिर्ज़ा, आसानंद ऐं ॿिया अची वञनि था। जदीद सिंधी कहाणी जो इहो सफ़र नसीम खल जे ज़िक्र खां सवाइ अणपूरो ऐं अजायो महसूस थींदो आहे। नसीम अहमद खल वलद हाजी अब्दुल करीम खल 29 जून 1939 ते अॻूणी ख़ैरपुर रियासत जे ॻोठ खल तालके गंभट में पैदा थियो हो। प्राइमरी तालीम 1944-45 दौरान प्राइमरी स्कूल अब्दुल करीम खल ऐं सेकेंडरी तालीम गवर्नमेंट नाज़ हाई स्कूल ख़ैरपुर में 1948 खां 1955 ताईं हासिल कयई। मैट्रिक आर्ट्स 1955 में ॾिनई ऐं वधीक तालीम लाइ सिंध मुस्लिम कॉलेज कराची में दाख़िल थियो ऐं 1959 ईस्वीअ में ग्रेजुएशन पास कयई। कॉलेज जी पढ़ाई दौरान प्रोफेसर अयाज़ कादरी ऐं प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा शाह संदसि उस्ताद रहिया। पंहिंजे शागिर्द नसीम खल जो ज़िक्र कंदे अयाज़ कादरी लिखे थो त उन वक़्तु SM कॉलेज में पहिरें साल आर्ट्स में 3 शागिर्द हुआ जिन खे पंहिंजी ॿोलीअ सां मुहबत ऐं लिखण लाइ शौक़ु हो। उहे हुआ जमाल रिंद, ख्वाजा सलीम ऐं नसीम खल। 3 ख़ैरपुर नाज़ हाई स्कूल मां मैट्रिक पास करे कराची आया हुआ ऐं 3 संगती हुआ। आउं टिनी खे सिंधी अदबी संगत में वठी आयुसि। अॻिते हली टिनी सिंधी कहाणीअ में चङो नालो कमायो। इन ई वक़्तु 1957-58 ईस्वी में नसीम खल BA फाइनल जो शागिर्द हो। सिंध मुस्लिम कॉलेज शागिर्दनि जे मैगज़ीन जे सिंधी भाङे जी एडिटिंग जो कमु नसीम खल जे हवाले कयो वियो। नसीम जी महिनत जे करे कॉलेज मैगज़ीन जो सिंधी भाङो निहायत कामयाबी सां निकितो। कॉलेज छॾण खां पोइ नसीम बाक़ाइदा कहाणियूं लिखियूं। उन खां अॻु नसीम कुझु कहाणियुनि जा तर्जुमा पिणु कया जेकी नई ज़िंदगी में शाया थिया। नसीम जी तबज़ाद लिखियल पहिरीं कहाणी 1958 ईस्वी में सूर समझे को जे नाले सां शाया थी। 1992 ईस्वीअ में सिंधी अदबी संगत सिंध पारां ख़ैरपुर में कहाणी कॉन्फ्रेंस थी जंहिंमें नाम्यारे लेखक अब्दुल कादिर जुणे जे पंहिंजी राय ॾींदे चयो हो, आउं ॿाहिरि अदब में कहाणी जो बोचे ख़ौफ़ खे सम्झां थो। आलमी तरह हिन जहिड़ी कहाणी कोई न लिखी सघियो आहे। उर्दू अदब में मुंहिंजे ख़्याल में सादत सिंध मंटो ते अची कहाणी बीही थी वञे। अहिड़े नमूने सिंधी कहाणी जो वॾो कहाणीकार नसीम खल खे थो सम्झां। मुख़्तसिर कहाणी जे बारे में मुंहिंजी राय इहा आहे त आलमी तौर ते ॿाहिरीं कहाणीअ खे टीबी थी पई ऐं चेखौफ़ सां गॾु जो अंत थी वियो ऐं सिंधी कहाणीअ खे गोली हई वई। नसीम खल जे कहाणियुनि में इस्तेमालु थींदड़ तशबीहुनि जे हवाले सां सिंधी ॿोलीअ जो हाकारो आलिम पीर हुसामुद्दीन राशिदी लिखे थो, नसीम तशबीहूं ऐं लफ़्ज़नि जे सिलसिले में न छड़ो ॿाहिराड़ी जी ज़बान ते कब्ज़ो रखी ॼाणे पर मंझसि ॿाहिराड़ी ऐं शहरी ज़िंदगी जो हिक वक़्त में अजीब व ग़रीब इम्तिज़ाज आहे। शहरनि जे फैशनेबल तशबीहुनि ते पिणु खेसि ओतिरी कुदरत हासिल आहे। इन सिलसिले में मौलाना गिरामी पंहिंजे मज़मून सिंधीअ जो अफ़सानवी अदब ऐं खल जो फ़न में लिखे थो त नसीम खल जे अफ़सानवी अदब जे जाइज़े वठण खां पोइ ईअं चवण में को बि वधाउ न आहे त नसीम खल जज़्बात ऐं उन जी तर्जुमानी जो माहिर आहे। संदसि फ़न जो हर पहलू तेज़ ऐं तल्ख़ जज़्बात जी पैदावार आहे। नसीम खल जे फ़न में ज़बान ऐं बयान जी शिद्दत ऐं ख़िताबत वांगुरु जोश त आहे पर मंझसि हिकु हमदर्द इंसान वारी नरमी ऐं दिलसोज़ी बि आहे। नसीम खल जूं कहाणियूं हर लिहाज़ खां नुमाइंदा कहाणियूं आहिनि। संदसि कहाणियुनि में कमु आंदल ॿोली, संदसि कहाणियुनि जा मौज़ू, संदसि किरदार, कहाणियुनि में छिड़ियल मसइला, जुदा जुदा उनवान तहत आहिनि जिन ते घणो ई कुझु लिखी सघिजे थो। सामाइन हिन जे कहाणियुनि में काफ़र, गट्स, मिक्स्ड गिल, गुज़िरियल वारदात, किनी आंगुर, पहिरीं मुराद ऐं चोटरियूं दर सिंधी अदब जो बहितरीन सरमायो आहिनि। सिंधी ॿोलीअ जो नाले वारो लेखक डॉक्टर तनवीर अब्बासी चवे थो के कहाणियूं जदीद सोसाइटी जे मसनूई माहौल ते पिणु लिखियूं अथाई ऐं उन्हनि में वॾनि माण्हुनि जी मसनूई हयाती ऐं सदन अख़लाक़ी पस्ती जो सुहिणो निक्शो चिटियो अथाई। नसीम हिकु पासे ॿाहिराड़ी जे समाज जे उन्हनि ते फोकस करे थो त ॿिए पासे वरी कामोरे शाही जो अंदरि लियो थो पाए। नसीम खल जी कहाणी जे बारे में आगा सलीम जी राय केॾी न वज़नदार आहे। नसीम खल किथे किथे जुमलनि जो इस्तेमालु नए अंदाज़ सां करे मुश्ताक शोरे जी टही जो साथ ॾियण जी कोशिश कई आहे। अब्दुल कादिर जुणेजी जी मथी राय सिंधी कहाणी खे गोली लॻे खे तारिक अशरफ जे हिननि लफ़्ज़नि सां भेटींदासीं त केॾी न हिकु जहिड़ाई नज़र ईंदी। तारिक अशरफ लिखे थो त नसीम खल जे वञण सां सिंधी कहाणी जो हिकु बाब पूरो थियो जॾहिं शानदार बल्कि शाहकार कहाणियूं नसीम लिखियूं। सिंधीअ में घटि कहाणीकारनि अहिड़ियूं कहाणियूं लिखियूं आहिनि। मां इहो चवंदुसि त संदसि कहाणियुनि में जेके ख़ूबियूं आहिनि उहे ख़ूबियूं सिंधी जे घटि कहाणियुनि में मिलंदियूं। नसीम जी ॿोली शानदार
ऐं प्लाट जी चूंड लाजवाब ऐं थीम बहितरीन, तंहिंखां अलावा गहराइप, पुख़्तगी ऐं हिकु लफ़्ज़ तोरियल तकियल महसूसु थींदो। नसीम खल जे कहाणियुनि जा 3 मजमूआ शबनम शबनम कंवल कंवल, चोटियूं दर ऐं डमी शाया थियल आहिनि। डमीअ में संदसि कुझु मज़मून ऐं अणपूरे किताब हू जे वण विंदुर जा मां कुझु दिलचस्प बाब पिणु शामिल कयल आहिनि। इहो किताबु संदसि वफ़ात खां पोइ 1984 ईस्वी में शाया थियो। उन्हनि मज़मूननि खे पढ़ण खां पोइ महसूसु थिए थो त नसीम खल सुठो मज़मून निगार पिणु हो। इहो मज़मून मुरविज स्टाइल खां हटी कहाणी वारे रंग में लिखियलु आहे। सिंध जे हिन अज़ीम कहाणीकार खे 14 जुलाई 1978 ईस्वी ते क़तलु कयो वियो।